मदेजी वेझो अणॼातल हथियारबंदन पुलिस जमादार जे घर ते चढ़ाई करे फायरिंग करे फरार थी विया। फायरिंग जे नतीजे में को बि जानी नुक़सान नाहे थियो। ॻोठ मिर्ज़ापुर जे सूमरा पाड़े में नामालूम हथियारबंदन पुलिस जमादार इम्तियाज़ दायो जे घर ते काह करे फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में पुलिस अहलकार ऐं संदसि घर भाती रहिया आहिनि। पुलिस अहलकार इम्तियाज़ दायो जे अॼु अमरोट शरीफ़ थाणे ते मुक़रर थियल आहे। होॾां वरी हारियुनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाइयूं करण ते शरपसंदनि मुंहिंजे घर ते हमिलो कयो आहे। पुलिस अहलकार इम्तियाज़ दायो जो चवणु हो त घर फायरिंग सां डिॼण वारो न आहियां, पंहिंजे पुलिस मदद करण लाइ तयार नाहे। वाक़े जा इत्तला SHO गाहिजा खे ॾेई छॾी आहे। पुलिस अहलकार DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खां मुतालबो कंदे चयो आहे त वाक़े में मुलविस जाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।